जी नाज़रीन भलीकार चवंदासीं ऐं हाणे ज़िक्र कंदासीं मुल्की मैशत जो। मुल्की मैशत जीअं जो तीअं साॻी आहे। बेरोज़गारी तमामु घणी आहे, माण्हू परेशान आहिनि। महांगाईअ में हर रोज़ वाधारो थिए थो। पहिरियां त पाण चवंदासीं हर 3 महीने 2 महीने वाधारो थिए थो, वरी पोइ आयासीं त हर हफ़्ते वाधारो थिए थो, पर हाणे रोज़ानो जे बुनियाद ते शयूं जेके आहिनि उहे वधनि थियूं। कुझु जेके आहिनि से हक़ीक़ी तौर ते महांगाई थिए थी, कुझु वरी जेका मार्केट में असांजी माफ़ियाऊं आहिनि उहे बि हथरादू अघनि में वाधारो आणे ऐं जेको अवाम आहे उहो वीचारो भोॻे थो। इक़्तिसादी राब्ता कमेटी रूस खां कणिक ख़रीदण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे ऐं रूस खां सस्तो तेल बि मिलण जी ॻाल्हि कई पई वञे, मुआइदो थियो आहे। असां राब्तो कयो आहे त ज़ेनिगार आहिनि, मुआशी माहिर आहिनि, प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब हिन वक़्तु असांखे टेलीफोनिक लाइन ते जॉइन कयो आहे। मीरानी साहब भलीकार चवंदो प्रोग्राम में। वॾी महिरबानी हली दादा। सर तव्हांखे असां तकलीफ़ ॾींदा आहियूं पिया ऐं तव्हांजो सब्जेक्ट आहे मैशत ऐं इकनॉमिक्स, ॻुड़ी नज़र आहे तव्हांजी हिन ते। मुल्की मैशत पाण हिकिड़े वॾे अरसे खां वठी साॻी ॻाल्हि कयूं पिया ऐं रिपीट कयूं पिया त बहितर थींदे नज़र न पई अचे। इक़्तिसादी राब्ता कमेटी रूस खां कणिक इम्पोर्ट करण जी बि मंज़ूरी ॾिनी आहे ऐं सस्तो तेल मिलण जी बि ॻाल्हि कई पई वञे। कीअं था ॾिसो हिन वक़्तु इतिहादी हुकूमत, उन में मिफ्ता इस्माइल आयो, वरी उन खां पोइ वरी सेनेटर इसाक डार जो एक्सपर्टीज़ जेके आहिनि से उन्हनि जी ॻाल्हि कई वञे पई, उन बि वॾियूं दावाऊं कयूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि आहे त लफ़्ज़ जेको इकोनॉमिक्स या मईशत जी ॻाल्हि था कयूं, उनजो जेको आहे टेक्स्ट बुक आहे उहो सॼी दुनिया में साॻियो ई आहे। पोइ जापान खां वठी लंडन खां वठी कहिड़ो बि मुल्क या शहर जेको उते यूनिवर्सिटी में पढ़ायो वञे, उन हिकिड़ा फंडामेंटल्स ॿुधाया आहिनि। फंडामेंटल्स माना बुनियाद ॿुधाया आहिनि त भई मुल्क कीअं थो तरक़ी। जॾहिं मुल्क तरक़ी कंदो आहे त ऑटोमेटिकली ख़ुदि ब ख़ुदि उहे जेके माण्हू आहिनि उन्हनि जे रोज़गार, आमदनी ऐं ते असरु पवंदो आहे ऐं उन्हनि जी ज़िंदगी बहितर थींदी आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में डिसेंट लाइफ था चऊं। उहे माण्हुनि जा मसइला हल थींदा आहिनि ऐं रिलेटिवली उन माण्हुनि में ख़ुशहाली ईंदी आहे या बहितरी ईंदी आहे। पर बदकिस्मतीअ सां हिन वक़्तु मुल्क जो सूरताल बिल्कुलु सही न आहे। मिसाल जे तौर तव्हांखे ॿुधायो त ग्रोथ चवंदा GDP जो ग्रोथ आहे, हिननि चयो त 6%, 6% थींदो, पर उहो हार्डली 2% कोन थो थिए। उन खां पोइ गुज़िरियल जेको कर्ज़ में हिननि खे हाणे किश्तियूं अदा करणियूं आहिनि। माना चवनि इहे था त $75 बिलियन जेके आहिनि उहे 3 सालनि में हिननि खे वापसि करणियूं आहिनि। ऐं हालत इहा आहे त तेल जे लाइ बि हिननि वटि पैसा कोन्हनि के। उन खां पोइ जेके तव्हां मशीनरी घुरायो ॿाहिरां प्रोडक्शन लाइ, उन लाइ LC $2 लख खां वधीक नथा तव्हां घुराए सघो। ऐं पंहिंजी एग्रीकल्चर बरसाति खां पोइ केतिरी तबाह थी वई आहे, इंडस्ट्री सही कोन थी हले, डॉलर जो जेको मुल्ह आहे उहो वधंदो थो वञे रुपए जी क़ीमत जे हवाले सां। ऐं इन्फ्लेशन चवनि था त ही 30% जे लॻभॻि थी वई आहे। इन मैक्रो लेवल जे सूरत हाल में त तव्हां असां जेके आम शहरी आहियूं, न असांखे रोज़गार थो मिले, न असांजी आमदनी थी वधे, न वरी असांजे जेके चौधारी शयुनि में बहितरी थी नज़र अचे जीअं हुकूमत कंदी आहे। इन जे करे ही जेको तव्हां असां था कयूं। ऐं प्लस भला ज़िंदगीअ खे हलाइण जे लाइ तव्हांजो गैस, बिजली, अन्न, पाणी, इहे जेके शयुनि जी ज़रूरत आहे, उहे जॾहिं महांगियूं थींदी वञनि ऐं तव्हांजी इनकम जेका आहे, आमदनी, उहा उते जो उते बीठी हुजे ऐं शयुनि जी क़ीमतूं महांगियूं थी वञनि त उहो जेके विच में फ़र्क़ु आहे उहो इंसान खे पेन थो ॾिए। काफ़ी वीचारा माण्हू आहिनि हाणे त के माण्हू जेके सॼे ॾींहं में हिकिड़ो वेलो था खाइनि। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। अच्छा मीरानी साहब, जॾहिं 14-15% महांगाई जी शरह हुई त तॾहिं बि हालत ॾाढी ॾुखी हुई। हिन वक़्तु जेकॾहिं 30% महांगाई जी शरह हुजे ऐं बेरोज़गारी जेका आहे उहा तमामु घणी वधी वई आहे। कोविड खां पोइ, ॿोॾि बरसाति खां पोइ माण्हुनि जा फ़सुल तबाह थी विया, माण्हू परेशान थी विया। किथे कणिक जी पोखी थी सघी आहे त अक्सर इलाइक़नि में कणिक जी पोखी बि ॼण त उहा नज़र न पई अचे। त इक़्तिसादी राब्ता कमेटी जेका कणिक इम्पोर्ट करण जी मंज़ूरी ॾिनी आहे, त मीरानी साहब जॾहिं बि पाण इम्पोर्ट कयूं था, इहो हिकिड़ो सादो हिकिड़ो आहे त इम्पोर्ट कंदासीं त उहो वधीक बार पवंदो मुल्की मैशत ते, मुल्की ख़ज़ाने ते।
जेकॾहिं एक्सपोर्ट कंदासीं का बि शइ का बि कमोडिटी त उनजो असांखे फ़ाइदो मिलंदो। त हाणे इहा त हिकिड़ी तय शइ आहे, इहा त सादी असांखे सम्झ में अचे थी। पर छा हिन सूरत हाल में जेको बोझ आहे इम्पोर्ट करण जो उहो मुल्क बर्दाश्त करे सघे थो? त इन जे करे मां ख़ासि करे जेके कमोडिटी असां जेके इम्पोर्ट कंदा आहियूं या घुराईंदा आहियूं ॿाहिरनि मुल्कनि मां, त जॾहिं मजबूरी हूंदी आहे माण्हू ॾिसो न, जेकॾहिं अटो न हुजे त ज़ाहिर आहे त माण्हू त बुख मरंदा न, रस्तनि ते वीचारा पिया हूंदा, मौत वधीक थी वेंदो, बीमारियूं वधीक थींदियूं। पर मिनिमम त रियासत जो या हुकूमत ते फर्ज़ु लॻो पियो आहे त हू घटि में घटि अटो त ॾे, माना सस्ताइत में। ही मजबूरी में था कनि। असुल जेको इशू इहो आहे त मुआशी हालत खे बहितर करण लाइ जेके हिननि खे ज़रूरी शयूं करणियूं आहिनि उहे कनि नथा। मिसाल जे तौरु तव्हांजे अपर सिंध में जेको आहे धाड़ेल 14 माण्हुनि खे अगवा करे वेठा रखिया आहिनि, उनखां पोइ पाणी नथो निकिरे। ऐं ॿियो तव्हांखे इहो ॿुधाए न, इक़्तिसादियात माना हुकूमत ऐं अवाम जो बिल्कुलु कनेक्शन हुजे, रस्तो हुजे। हाणे सॼे सूबनि में पिशावर खां वठी उनखां पोइ सिंध ताईं हुकूमत अवाम खां कटियल आहे। कीअं पॉसिबल आहे त हुकूमत अवाम खां कटियल हुजे ऐं मुल्की मईशत जेको आहे तरक़ी करे? इहो त पॉसिबल ई न आहे न, मशीन त कोन्हे को असां उन्हनि खे चाबियूं ॾियूं। तव्हां फेडरल गवर्नमेंट ॾिसो त उहा बि माण्हुनि खां कटियल आहे। उहे वीचारी इस्लामाबाद में 27 स्क्वायर किलोमीटर चवंदा उन ते बंदि लॻी पई आहे। जेके बि प्रोविंसिस आहिनि उन्हनि जी बि हालत, सिंध जी हालत सभ खां वधीक ख़राबु आहे। सो मच सो ॾिसो त जेके पीपल्स पार्टी जी जंहिंमें हुकूमत आहे सिंध में, उनजी लीडरशिप या इस्लामाबाद में वेठी आहे या पंजाब में वेठी आहे या उनजी जेका लीडरशिप वञी ॿाहिरि दुनिया ते करे माण्हुनि सां कनेक्टेड। तव्हां ॾिसो त सिंध जा वज़ीर, सेक्रेटरी इहे दौरा कनि था, माण्हुनि सां मिलनि था। कीअं उन्हनि खे ख़बर पवंदी त मईशत खे कीअं बहितर कजे? तमामु मां तव्हांखे ॿुधायां, टेक्स्ट बुक में इहो आहे त सुठी हुकूमत ई मुल्क खे तरक़ी ॾियाराए सघे थी, मईशत। जॾहिं हुकूमत जी कारकर्दगी सही न हुजे त अवाम कीअं तरक़ी कंदो? बिल्कुलु मीरान साहब, पर असां वटि त बदकिस्मती चऊं या छा चइजे इनखे, त असां वटि का हुकूमत बहितर ईंदी कोन्हे का। जेका बि हुकूमत ईंदी आहे उहा माज़ीअ जा खाता खोलींदी आहे ऐं चवंदी आहे हिननि ज़ुल्म कयो मुल्क सां, बाक़ी हाणे असां कोशिशि कंदासीं। त इतिहादी हुकूमत बि साॻियो ई राग आलापे पई त असां इमरान ख़ान जी हुकूमत तबाही कई, मुल्क जो ॾेवालो निकिरण वारो हो, असां ॾेवालो बचायो आहे। त साॻी सूरत हाल नज़र अचे पई। सियासी अदब इस्तेहकाम आहे हर तरफ़, माण्हू परेशान आहिनि। असां त वञी अंग्रेज़नि खां पिया चवंदा, हुनखां पोइ अञा मोहम्मद बिन कासिम जे दौर ते पिया चए, अशोका जे दौर ते पिया चए बाबा अशोका मुल्क जी सही हालत न थी, तंहिंजे करे सिंध में गुरबत आहे। इहो न आहे तव्हां हुकूमत वरिती आहे, तव्हां वाइदो कयो आहे, तव्हां डेमोक्रेटिक पाण खे चओ था, मैंडेट वरितो आहे ऐं तव्हांखे इख़्तियार आहे, सभु कुझु करे सघो था, त तव्हां मईशत खे बहितर कयो। एज सिंपल एज दैट। सही सही, बिल्कुलु सही था चओ। अच्छा मीरान साहब, छा था सम्झो त सस्तो तेल रूस खां मिलण जी ॻाल्हि थिए पई, मुआइदो बि थियो आहे, त छा उनजो लाभ आवाम ताईं पहुचंदो? हा, फ़ाइदो ज़रूरु पवंदो। हिन जे लाइ त जेकॾहिं तेल जी क़ीमत घटिजे, पर इहो ज़रूरु ज़हन में रखो, हीउ जेकॾहिं तेल सस्तो मिले बि थो त मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो इन जे करे थो थिए त फॉरेन पॉलिसी में चीन रूस ते प्रेशर विधो आहे, माना जेको फॉरेन पॉलिसी में त पाकिस्तान खे सस्तो तेल मिले त जीअं हू जेके डॉलर कमाए ऐं कर्ज़नि खे जेको आहे सो पैसा वापसि करे। मुंहिंजो बिल्कुलु ज़हन इहो थो लॻे त छाकाणि पाकिस्तान जेको आहे न मार्केट वैल्यूअ ते तेल नथो ख़रीद करे सघे ऐं उनखे वटि डॉलर आहिनि ई कोन, फॉरेन एक्सचेंज आहे कोन। हिन वक़्तु फॉरेन एक्सचेंज हाली 70 अरब डॉलर बिलियन डॉलर आहिनि। तंहिंजे करे डिप्लोमेसीअ जे करे चीन उनखे रशिया खे थो चए, रशिया वरी सस्ती जेकॾहिं अटो या कणिक या उहो ॾिए थो त फ़ाइदो ज़रूरु आहे, पर उहो माण्हुनि ताईं पहुचाइणु मुंहिंजे ख़्याल सां न थींदो। इहो माना जेको बर्डन आहे कर्ज़ जो पाकिस्तान, उनखे जेको आहे सहूलियतकारी में कमु ईंदो। सही। अच्छा, इम्पोर्ट वधण सां जीअं तव्हां ॻाल्हि कई मीरान साहब, त ठीकु आहे, कणिक वारी ॻाल्हि त सम्झ में अचे थी। जेकॾहिं कंहिं मुल्क में ख़ुराक जी खोट थी वञे त उहा कंहिं बि तरीक़े सां पूरी करणी आहे, उहा मजबूरी आहे। पर आमतौर ते बि ॾिठो वियो आहे त असां पंहिंजी जेका एक्सपोर्ट आहे उहा वधाए कोन सघिया आहियूं, इम्पोर्ट जेका आहे उहा वधंदी आहे। छाकाणि त इम्पोर्ट तॾहिं घटाए सघिजूं जॾहिं उहे शयूं असां हिते पाण प्रोड्यूस कयूं।
जेकॾहिं प्रोड्यूस नथा करे सघूं त पोइ ॼण त मुल्कनि खां कटिजी वञणु आहे ऐं इहो आलमी कानून जी भञकड़ी बि आहे। इम्पोर्ट बि असांखे शयूं करणियूं आहिनि, उहा बि मजबूरी आहे। त हाणे इम्पोर्ट वधण सां जेको मुल्क ते ॿार पवे थो, मुल्की ख़ज़ाने ते जेको बोझ अचे थो, उनखे घटाए कीअं थो सघिजे? ॾिसो, इहे तव्हां ई पंहिंजे सुवाल में ॿुधाए त उहा आहे एक्सपोर्ट वधाइणु। हाणे एक्सपोर्ट आहे न, मिसाल तव्हां हिकिड़ी पिन था कयो, पिन तव्हांजे खीसे में हूंदी मिड़ई सिंबॉलिकली, जी जी, उहा उनखे बि तव्हांखे ठाहिण लाइ तव्हांखे सुठी हुकूमत कारी हुजे, अमन अमान हुजे, टैक्स जूं शयूं बहितर हुजनि ऐं ब्यूरोक्रेटिक जेको कंट्रोल आहे घटि हुजे, त पोइ ई वञी सीड़पकारी थींदी ऐं उन खां पोइ जेको आहे सो इहे पेन ठाहींदासीं, पोइ पेन ॿाहिरि दुनिया में असां खपाईंदासीं। इहो को हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे, इहो प्रोसेस आहे। हाणे तव्हां ॾिसो दवाउनि में जेको जर्मनी जूं कंपनीज़ आहिनि, फ्रांस जूं कंपनी आहिनि, या जेके ॿियूं इंटरनेशनल कंपनियूं हिते पाकिस्तान में ऑपरेट थियूं कनि, उन्हनि चवनि था त थ्रेट कयो त इहे असांजी क़ीमतूं दवाउनि जी वधायो, न त असां पंहिंजा ऑपरेशन बंदि करे वापसि हलिया वेंदा। तव्हां तसवुरु कयो त केतिरा माण्हू लाइफ सेविंग ड्रग्स ते, मिसाल जे तौर मिनिमम तव्हां ॾिसो त ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, मथे जे सूर जूं आहिनि, अखियुनि जूं आहिनि, पेट जूं, ॿारनि जूं, औरतुनि जूं, हाणे इहे दवाऊं जेकॾहिं सपोज तसवुरु कयो इहे ख़तमु थी थियनि त पोइ माण्हुनि जी छा हालत आहे। जेकॾहिं वरी इन जी प्राइस वधी थी वञे, छाकाणि तव्हांखे ॿुधायां प्राइस इन जे करे थी वधी वञे त डॉलर जेका मुल्ह वधंदो थो वञे, ऐं उहे चवंदा जेकॾहिं डॉलर जो मुल्ह घटिजे त असां क़ीमत वधाइण जे बजाए असां घटाए सघूं था। सही, इहो सॼो इंटीग्रेटेड रिलेशन आहे न। बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी मिराण साहिबु, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ॾींदा इजाज़त, अलाह ने के